भिटशाह जी नगरीअ में सिंधी हारी तहरीक जी मेज़बानी हेठि मुल्कगीर हारी कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। कारपोरेट फार्मिंग ऐं 6 नवनि के ऐलाननि ख़िलाफ़ मुल्कगीर कॉन्फ्रेंस में समूरे मुल्क मां हारी अॻुवाननि शिरकत कई। भिटशाह में हारी कॉन्फ्रेंस जी सदारत पाकिस्तान किसान राब्ता कमेटी जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी फारूक तारिक कई, जॾहिं ते महिमान ख़ास तौर सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो मौजूद हुआ। कॉन्फ्रेंस में अवामी तहरीक जो मरकज़ी सदर वसंत थरी, सिंधियाणी हारी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा सम्मू, अवामी तहरीक जे सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, गुलजार खान बख्शल थलो, नाज जरवार, लाल जरवार, दिलदार लगारी, अस्माइल खासखेली, अली नवाज डायरी, इजहार दाऊद फोटो, आलम लगारी, ढोल फकीर, मजहर मीर जत समेत मुख्तलिफ सूबनि मां आयल अॻुवाननि शिरकत कई। सिंध पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान ऐं सराइकी बेल्ट मां हारी ऐं हरियाणी अॻुवाननि बि कॉन्फ्रेंस में शिरकत कई। अॻुवाननि जो चवणु हो त सिंध जी 13 लख समेत मुल्क जी 48 लख एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग ज़रिए कब्ज़ो करे गैर मुल्की सरमाएकारनि खे ॾियणु कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। सिंधुअ ते 6 नवां केनाल अॼाया पिया वञनि, अहिड़े अमल खे मुकमल तौर रद्द करियूं था। पीका कानून कारो कानून आहे, हिन खे वापसि वरितो वञे। केनालनि खे रद्द कराइण ऐं ज़मीन ते कब्ज़ा रोकाइण ताईं एहतजाज जारी रहंदो। एहतजाजी तहरीक हाणे मुल्कगीर तहरीक में तब्दील थी रही आहे। अॻुवाननि मुतालबो कयो आहे त हारियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं केनालनि जो वापसि वठी ज़मीननि तां कब्ज़ा बि ख़तमु कराया वञनि। हराम खोर सूम सां बड़ो इनकलाब अचे वॾी प्रधान रूम सां जी हराम खोर सूम सां बड़ो इनकलाब अचे वॾी प्रधान रूम सां जी